अब कंदो छा रक्स रूमीअ जो नशो छा ख़्याम जो हितड़े। कंदो छा रक्स रूमीअ जो नशो छा ख़्याम जो हितड़े। वॼे थी शाह जी वाई तंबूरा रक्स में आहिनि। अच्छा हाणे असां जेको भगत साहब असां जेको ॻाल्हि ॿोल कई ऐं हाणे उन खां बाद में असां जेको भगत साहब जे आवाज़ में लतीफ़ साईं जी असां हिकिड़ी वाई ॿुधंदासीं।
हमें